अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां आहियां तव्हांजो पंहिंजो असद ख़ान कुरैशी। अॼु कुझु फिल्म जे बारे में तव्हां सां ॻाल्हाइणो आहे मूंखे, पर सभु खां पहिरीं शाबिटाई जो पेत उन सां शुरूआत। जहिड़ो तुंहिंजो नाव बाज ॿियो ॾींहुं मॻा, रीह थंभे रीह थोणी, तूं छपर तूं छांव, उजाड़ो खां मालूम तोखे सभु। सिंध वासियो, गुज़िरियल 3 ॾींहंनि खां सोशल मीडिया ते वठा लॻी पई आहे। हिकिड़ा पोस्टर ते, यानी फिल्मी पोस्टर जेको आहे जंहिंजो नालो आहे पग ऐं पलांग, हिकिड़ा लिखनि था बाइकॉट, हिकिड़ा लिखनि था सपोर्ट, हिकिड़ा लिखनि था हिमायत। हाणे फिल्म मां उन में जेके बि अदाकारनि या डायरेक्टरनि या लेखक आहे उन्हनि जे मथां माना हिकिड़ा कुझु था चवनि, हिकिड़ा कुझु था चवनि। बहरहाल हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी राय आहे, उन्हनि जो हक़ु आहे। रही ॻाल्हि सिंध धरती जे हवाले सां, जेतिरा तव्हां सिंध सां मुहबत कयो था, ओतिरो ई सिंध सां असांजा डायरेक्टर, असांजा लेखक जेके हिन फिल्म जा आहिनि मुहबत कनि था। ऐं पंहिंजी ॻाल्हि कंदुसि, छो त हीअं मां तव्हां सां पियो ॻाल्हायां। जेकॾहिं तव्हां सिंध धरती सां प्यारु कयो था, सिंधी ॿोली सां प्यारु कयो था, सिंध जे अवाम सां प्यारु कयो था, थी सघे थो त मां तव्हां खां वधीक न, तव्हां खां थोरो घटि मां बि प्यारु कयां थो। हुननि जेकॾहिं सपोर्ट लिखी आहे, हिमायत लिखी, त तव्हांखे कावड़ आहे उहो ॿई सिंधी। असां जेके अदाकारूं विच में पीसजूं पिया, जीअं चवनि था न, विढ़नि सान लताड़जनि ॿूढ़ा, फिल्म ईंदी वेंदी हली वेंदी। पर जेको हे 3 ॾींहंनि खां वठी तमाशो लॻो पियो आहे, ख़ुदा रा पाण ते माण्हू न खिलायो। ठीकु आहे। ॿियो इहो आहे त हिंदुस्तान में हाणे ताज़ो शाहरुख जी फिल्म हुई पठान, उते बि ईअं हो, हिकिड़ी धुर पई चए त फिल्म न हलंदी, हिन में हीअं 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 हीअं, हिकिड़ा पिया चवनि हलंदी। आख़िर हुनजी फिल्म पठान हली, रुकंदी कोन कंहिंजी बि का ॻाल्हि। इन खां अॻु में पीके आमिर ख़ान जी फिल्म हुई, वठ वठां वठ वठां वठ वठां वठ वठां, न हलंदी, हीअं थींदो। सुप्रीम कोर्ट ताईं केस वियो, सुप्रीम कोर्ट जजमेंट ॾिनी त बाबा जंहिंखे फिल्म ॾिसणी आहे ॾिसे, जंहिंखे न आहे ॾिसणी न ॾिसे। ज़ोर ज़बरदस्ती कोन तव्हांखे घरों खणी सिनेमा में वेंदा त तव्हां फिल्म ॾिसो। हिते तव्हांखे कंहिं बंदूक ते हिते न कोन रखी आहे या हथियार रखियो आहे त बाबा तव्हां फिल्म ज़ोरी ॾिसो, न ॾिसो। ऐं न ई मां कंहिंखे चवंदो आहियां त तव्हां फिल्म मुंहिंजी ॾिसो, तव्हांखे मां अपील थो कयां, मां कॾहिं बि न चयो आहे। हर कंहिंजी मर्ज़ी आहे, इहो दिलि जो सौदो आहे। ॾिसो न ॾिसो, फिल्म हिकिड़ी तफ़री आहे, आई वई ख़तमु। ठीकु आहे। रही ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां सम्झो था त फिल्म में अलाए छा आहे, अञा तव्हां ॾिठी बि न आहे, सिर्फ़ु हुनजो पोस्टर आयो आहे। इहो पोस्टर ते बाइकॉट, सपोर्ट, हिमायत लिखियलु आहे। ॾिसण खां पोइ त तव्हां चवंदो त अलाए छा आहे छा न आहे, असां रुबरू लाइ छो ईअं चयोसीं। चलो, कई वारी माण्हू चवंदा त हिन में हीअं आहे, के कीअं चवंदा, पर हिकु सिंधीअ जी हैसियत सां इहा सिंध धरती अमुन जी धरती रही आहे, दरवेशनि जी धरती आहे, ओलियावनि जी धरती आहे, बुज़ुर्गनि जी धरती आहे, संतनि जी धरती आहे। हिते पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, हारी नारी बि आहिनि, लेबर मज़दूर, सभु हर वक़्तु फ़िक्र जा माण्हू रहनि था। स्टूडेंट खां वठी शागिर्दाणियूं, शागिर्द सभु रहनि था। उन्हनि जी मर्ज़ी आहे फिल्म ॾिसनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे फिल्म न ॾिसनि। केरु कंहिंते ज़बरदस्ती कोन्हे। तव्हां इहो ॿुधायो त छा असां तहरीक तालिबान पाकिस्तान आहियूं, TTP आहियूं, या दाइश आहियूं, या वॾा दहशतगर्द आहियूं? तव्हांखे असां छा था लॻूं? जेके बि फिल्म में अंदरि आहिनि, दिलि ते पाण तरफ़। जेकॾहिं तव्हांखे सिंध धरती सां मुहबत आहे, प्यारु आहे, ओतिरो मूंखे बि प्यारु आहे। ख़ुदा रा पाण ते माण्हू न खिलाए। कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु तव्हांखे सूहे नथो, ईअं न कयो। ज़ाहिर आहे फिल्म आर्ट आहे, ठीकु आहे न। हिंदुस्तान जी जेके बि फिल्मूं अचनि थियूं त उन्हनि में छा मार धाड़ न हूंदी आहे? छा उहे त ख़राबु थी आहे?
या गाज़ी अर्तुगरुल जेको ड्रामो हले थो उन दौर जा उन्हनि खे हथियार न आहिनि, तीर कमान खंजर तलवारूं, उहे उन दौर जा हथियार हुया। केतिरा सीज़न उन्हनि जा हलिया। अहिड़े तरीक़े सां ईरान जूं फिल्मूं, जापान जूं फिल्मूं, चाइना जूं फिल्मूं एक्शन आहिनि न, कंहिंमें मार्शल आर्ट आहे, कंहिंमें किंग फू आहे, हा कंहिंमें ताइक्वांडो आहे। इहे मुख़्तलिफ़ गेम्स जेके आहिनि मारधाड़ सां भरपूर, उहो थिए थो। हर कंहिंजी पंहिंजे पंहिंजे मुल्क जी पंहिंजी अकासी थिए थी ऐं सभु कुझु थिए थो। हिते जेकॾहिं काफ़ी अरसे को का फिल्म अचे थी ईद ते, हाणे उहो ग़रीब ग्रुप सिनेमाऊं कोन्हनि, बंदि थी वियूं आहिनि, उहो जेकॾहिं पंहिंजी मोबाइल में भरे ॾिसे थो ऐं ख़ुशि थो थिए, त असां केरु हुनखे रोकण वारा? तव्हां पंहिंजो हक़ अदा कयो बाइकआउट करे, पर मूंखे ॾुख हिन ॻाल्हि जो थो थिए त घटि वधीक ॿिए खे न ॻाल्हायो। उहो बि तव्हांजा पंहिंजा सिंधी आहिनि जेके सपोर्ट लिखनि था ऐं हिमायत लिखनि था, ऐं जेके बाइकआउट लिखनि था त सपोर्ट ऐं हिमायत वारनि खे चवां थो त इहे बि तव्हांजा फाइर आहिनि। तव्हां ॿई धरती जा आया आहियो, सिंध धरती जा आया आहियो, तव्हांखे हिते ई रहणो आहे, हिते ई दफ़न थियणो आहे, तव्हांजा बचा बि हिते ई पढ़ंदा, हिते ई वॾा थींदा। इन करे नफ़रतूं न फैलायो, महिरबानी कयो। जॾहिं ॿोॾि मुतासिर आया 2010 में, तॾहिं बि असां उन्हनि सां ॿांह ॿेली हुयासीं, जेसि ताईं कराची में हुया। अॼु उहे सिंधी वसंदियूं आहिनि, उन्हनि खे उते असां रहायोसीं, प्लाट ॿियो टियों, अॼु उहे उते जेके आहिनि से मुस्तक़िल रहाइश पज़ीर आहिनि। 2010 वारनि जी ॻाल्हि थो कयां, ॿोॾि वारनि जी। पर जेका हाणे ॿोॾि आई, तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो त मां ऐं मुंहिंजा साथी असां रज़ाकार तौर ते कमु कयोसीं 2.5 महीना। 22,000 माण्हू हुया, 24-25 कैंपियूं हुयूं, संभालणु सवली ॻाल्हि न आहे, निंडूं फिटाइणियूं आहिनि। असां कमु कया आहिनि फलाह बहबूद जा, कंहिंजा सिंध धरती जा वन जा। उहे असांजूं नियाणियूं, उहे असांजूं बुज़ुर्ग औरतूं, उहे बुज़ुर्ग मर्द, मासूम ॿार। त हाणे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त एतिरो सिंध धरती सां असां कयूं था, सिंधी माण्हुनि सां कयूं था, पंहिंजी क़ौम सां प्यारु कयूं था, ॾुखे वक़्त में कमु अचूं था। उन खां पोइ असां यार इन्हनि लफ़्ज़नि जे लाइ त न आहियूं जो तव्हां असांखे घटि वधि ॻाल्हायो। असांजी टीम जेका फिल्म जी पूरी टीम आहे, उन्हनि सभिनी खे तव्हां घटि वधि ॻाल्हायो, इहो तव्हांखे सूंहे नथो। जेकॾहिं मां का ग़लति ॻाल्हि कई आहे, अवल त कई न आहे, जेकॾहिं तव्हांखे ग़लति ॻाल्हि लॻे थी, सिंधियुनि वांगुरु मुंहिंजी हीअ वाट आहे, शहीद बशीर ख़ान बि हीअ ई वाट वठंदो। सूर्य बादशाह सुबुतला शाह राशिदी जेको पहिरियों मिसिंग पर्सन आहे, जंहिंजो अॼु ॾींहं ताईं डेड बॉडी न मिली आहे, पहिरियों सिंधी मिसिंग पर्सन आहे, उनजी बि हीअ वाट हुई, मुंहिंजी बि हीअ वाट आहे। मूंखे पंहिंजो वॾो भाउ सम्झो, नंढो भाउ सम्झो, जेको कुझु सम्झो, मूंखे माफ़ु करे छॾिजो। मां हक़ ऐं सच जी ॻाल्हि कई आहे, कुझु तल्ख़ बि ॻाल्हियूं करे वियो आहे, कुझु माज़ी जूं ॻाल्हियूं बि करे वियो आहे, कुझु हींअर जूं बि ॻाल्हियूं करे वियो आहे। सिंधी एक्टर खे मिले छा थो? उहो जिहाद थो करे। छा बजट आहे सिंधी एक्टर जी, एक्टरियाणीअ जी? खे घणा था पैसा मिलनि? मूंखे अलाह ताला घणो कुझु ॾिनो आहे पंहिंजे हबीब जे सदके। मां इन्हनि ड्रामनि ते कोन भाड़ींदो आहे, न मां इन्हनि फिल्मनि ते भाड़ींदो आहे। पर तव्हांखे इहा भुल हुजे या का ग़लति फ़हमी हुजे त मां सिर्फ़ु ड्रामनि ऐं फिल्मनि ते पेट गुज़र थो कयां, नो नॉट एट ऑल, बिल्कुलु न। मां पढ़ियलु लिखियलु आहियां, गुज़िरियल 62 साल खां कराची में, 63 साल खां उहो नओं कराची में न आयो आहे, सभिनी घटनि घेरनि खां वाक़िफ़ु आहियां। मां वरी बि हीअ वाट तव्हांखे चवां थो त ॿेली इहो सपोर्ट, इहा हिमायत, इहो बाइकआउट छॾे ॾियो। जंहिंखे ॾिसणो आहे वञी फिल्म ॾिसे, जंहिंखे नाहे ॾिसणी फिल्म न ॾिसे। अज़ान थिए थी, अज़ान जे एतिराम में तव्हांखे मोकिलायां थो। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु।